जबर तो इहो न सम्झो त मुसीबत में मां तव्हांखे अकेलो छॾियो। तोखे ॻोल्हण जे लाइ मां पंहिंजा माण्हू मोकिलिया। मूं सम्झो त तूं ज़ख़्मी हूंदे ऐं तुंहिंजो हिते बहितर इलाज थी सघे थो। अकबर खान, मुंहिंजो इलाज थियो, तुंहिंजी सरह बि घाटी ॾिठमि, पर जो तूं रुगो 5 कदम मूंॾे अची आ न त मुंहिंजी दिलि वॾी थी वञे। हाणे तूं अजायो असां मथां शक पियो करी। ऐं शक कंदुसि बि कीअं न। मां जॾहिं हेॾी मुसीबत में फातुसि, फोन ते बि न पुछा कयो, जांच पड़ताल बि न कयो, त मां छा सम्झां? तूं सदाई पंहिंजो ज़िद कंदो आहे, कंहिंजी ॿुधंदो ई कोन्हे को। रावल न सिर्फ़ मुंहिंजो दुश्मन आहे, पर तुंहिंजी जान जो बि घुर्जाऊ आहे। अकबर खान, घटि में घटि मूंसां त धोखो न कयो। मां तव्हां सां केतिरी वफ़ादारी कई आहे। जबर मां दोस्ती बि सिधी रखंदो आहियां, दुश्मनी बि सिधी रखंदो आहियां। तोसां न अॻु धोखो थियो आहे ऐं हाणे ई कंदुसि। तूं मुंहिंजे तरफ़ खां बेफ़िक्र थी वञ। ठीकु आहे, रेस मां हलां थो। हाणे वरी जॾहिं बि रावल खान यार में फासई त मूंखे इतला कजे। ज़रूरु इतला ॾी ऐं रावल जो असां ॿई गॾिजी शिकार कंदासीं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।